अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरियल सुजाग न्यूज़ वन नहीं आया वज़ीर उन्हड़ खैबर मां ख़बर शामिल कयूं था। आसिफ अली मलाजी आल सिंध केबल एसोसिएशन के चेयरमैन, अगूणो टाउन कमेटी मटियारी के चेयरमैन, समाजी अगवान सैयद सिकंदर अली शाह जी सालगिरह जो केक कटियो वियो। ॻोठ यार मोहम्मद खुशकमी सहाफ़ी आदल खुशकई संदसि वालिद पारां रखियल प्रोग्रामी ॻोठाणनि ऐं कलमदड़नि गॾिजी केक कटियो। तफ़सील मूजिब मटियारी जे मौज़ शख़्सियत अगूणो टाउन कमेटी मटियारी चेयरमैन ऐं आल सिंध केबल एसोसिएशन के सरपरस्त आला सैयद सिकंदर अली शाह जी सालगिरह जो केक मटियारी वेझो ॻोठ यार मोहम्मद खुशकमी ॻोठाणनि सहाफ़िन गॾिजी कटियो। सहाफ़ी आदिल खुशकई संदसि वालिद पारां संदसि रिहाइशगाह ते रखियल प्रोग्रामी वॾे तादाद में सहाफ़िन ऐं ॻोठाणनि शिरकत कई। उन मौक़े ते सैयद सिकंदर अली शाह के सिंध जी सुखली अजर कई गुलनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया। उन मौक़े ते मटियारी मीडिया हाउस जो सदर रियाज़ चांडियो, सीनियर सहाफ़ी GM बाबू ख़ासकेली, डॉक्टर ज़ुल्फ़कार मेमून, जुनैद मेमून, अली फैज़ान ख़ासकेली, असदुल्ला मेमून, मोहम्मद बख्श खुशकोयो, वकील मेमून, मज़हर अब्बास ख़ासकेली, शबीर मला, इक़बाल अहमद खुशकली, नवाज़ मेमून, रफ़ीक कोसो ऐं ॿिया शरीक हुआ। सुजाग न्यूज़ वन में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सुजाग न्यूज़ वन।